चिनासनवा के अहम खबर ॾियूं। चीफ सेक्रेटरी सिंध मोहम्मद सुहेल राजपूत अटे जे क़ीमतुनि में वाध जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी पारां कमिश्नर कराची ऐं डीसीस खे शहर में अटे जे क़ीमतुनि ते ज़ाब्तो आणण जी हिदायत कई वई आहे। चीफ सेक्रेटरी मोहम्मद सुहेल राजपूत जो चवणु आहे त शहर में अटे जो सरकारी अघ ते विकिरो यकीनी बणाए वञे। हुन चयो त अटे जे हथरादू खोट ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आगाह कंदा हलूं। चीफ सेक्रेटरी सिंध मोहम्मद सुहेल राजपूत अटे जे क़ीमतुनि में वाध जो नोटिफिकेशन वरितो आहे। चीफ सेक्रेटरी पारां कमिश्नर कराची ऐं डीसीस खे शहर में अटे जे क़ीमतुनि ते ज़ाब्तो आणण जी हिदायत कई वई आहे। आगाह करे रहिया आहियूं। चीफ सेक्रेटरी सिंध मोहम्मद सुहेल राजपूत जो चवणु आहे त शहर में अटे जो सरकारी अघ ते विकिरो यकीनी बणाए वञे। हुन चयो त अटे जे हथरादू खोट ऐं ज़ख़ीरे कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आगाह करे रहिया आहियूं। चीफ सेक्रेटरी सिंध मोहम्मद सुहेल राजपूत अटे जे क़ीमतुनि में वाध जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी पारां कमिश्नर कराची ऐं डीसीस खे शहर में अटे जी क़ीमतुनि ते ज़ाब्तो आणण जी हिदायत कई वई आहे। चीफ सेक्रेटरी मोहम्मद सुहेल राजपूत जो चवणु आहे त शहर में अटे जो सरकारी अघ ते विकिरो यकीनी बणाए वञे। आगाह करे रहिया आहियूं। हुन चयो त अटे जे हथरादू खोट ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। चिनासनवा खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। चीफ सेक्रेटरी सिंध मोहम्मद सुहेल राजपूत अटे जे क़ीमतुनि में वाध जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी पारां कमिश्नर कराची ऐं डीसीस खे शहर में अटे जे क़ीमतुनि ते ज़ाब्तो आणण जी हिदायत कई वई आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर मोहम्मद सुहेल राजपूत कराची शहर में अटे जी वधंदड़ जेको आहे अघनि जो नोटिस वरितो वियो आहे। चीफ सेक्रेटरी कमिश्नर कराची ऐं समूरनि डिप्टी कमिश्नर खे शहर में अटे जी क़ीमतुनि ते जेको आहे कंट्रोल करण जी हिदायत कई वई आहे। हुन चयो त हुकूमत जूं जेके जारी कयल क़ीमतूं आहिनि उन्हनि खे यकीनी बणायो वञे ऐं जेके हथरादू अटे जी खोट आहे ऐं जेके ज़ख़ीरा कंदड़ आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त चीफ सेक्रेटरी सिंध कराची शहर में अटे जे वधंदड़ बहरान ऐं अटे जा वधंदड़ जेके अघ आहिनि उन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं कमिश्नर कराची ऐं डिप्टी कमिश्नर खे हिदायत कई वई आहे त शहर में जेके ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि या जेके वधीक क़ीमतूं वठंदड़ माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।